बॉलीवुड तोड़े हॉलीवुड जे अदाकारनि ऐं अदाकाराउनि जूं मुहबत, दरियादिली या हमदर्दीअ समेत ॿियूं केतिरियूं ई ॻाल्हियूं त मीडिया ते वायरल थींदियूं रहंदियूं आहिनि, जंहिंजो संदनि मदाहनि जी ज़िंदगियुनि ते वॾो असर बि पवंदो आहे। इहा बि सभु कंहिंखे ख़बर हूंदी त मुख़्तलिफ़ किरदारनि तौरु कमु कंदड़ अदाकार फिल्मुनि में कमु करण लाइ ॻरा मुआविज़ा वठंदा आहिनि। पर छा तव्हांखे ख़बर आहे त बॉलीवुड ते हुक्मरानी कंदड़ टे खान सलमान खान, आमिर खान ऐं शाहरुख खान हर फिल्म जो केतिरो मुआविज़ो वठंदा आहिनि? बॉलीवुड जा टई खान शाहरुख, आमिर ऐं सलमान खान हिक फिल्म में कमु करण जो मुआविज़ो तक़रीबन 150 करोड़ रुपया वठनि था, जेको पाकिस्तानी रुपयनि में 5 अरब रुपया थिए थो। इन खां सवाइ इहे अदाकार फिल्म जी कमाईअ जे हिसाब सां शेयर बि वठंदा आहिनि। जेका फिल्म जेतिरो कमाईंदी आहे उन्हनि खे उन्हनि जा ओतिरा शेयर्स मिलंदा आहिनि। इन्हनि टॉप 3 सुपरस्टार्स खां पोइ वधीक मुआविज़ो वठंदड़ अदाकारनि में बॉलीवुड जे खिलाड़ी अक्षय कुमार, ऋतिक रोशन ऐं रणबीर कपूर जो नालो अचे थो, जेकी हिक फिल्म में कमु करण जो 100 करोड़ रुपया मुआविज़ो वठंदा आहिनि, जेकी तक़रीबन 3 अरब पाकिस्तानी रुपया बणजनि था। अजय देवगन हिक फिल्म जा 80 करोड़ मतलब पाकिस्तानी रुपयनि में 2 अरब 40 करोड़ रुपया वठंदो आहे। बॉलीवुड हसीनाउनि जी ॻाल्हि कजे त दीपिका पादुकोण 30 करोड़ जेके पाकिस्तानी 90 करोड़ थियनि था। आलिया भट्ट ऐं कतरीना कैफ हिक फिल्म में कमु करण जा 20 करोड़ मतलब त 70 करोड़ पाकिस्तानी रुपया मुआविज़ो वठंदियूं आहिनि। अहिड़े ई हवाले सां बॉलीवुड जी बेबो करीना कपूर ऐं अनुष्का शर्मा हिक फिल्म में कमु करण जा 18 करोड़ वठंदियूं आहिनि, जेके पाकिस्तानी रुपयनि में 60 करोड़ थियनि था। इहे त हुया बॉलीवुड जा सितारा, पर हॉलीवुड सितारनि जा मुआविज़ा ॿुधी अवां हैरान थी वेंदा। जग मशहूर सुपरस्टार टॉम क्रूज़ हिक फिल्म में कमु करण जी फीस 10 करोड़ डॉलर वठंदो आहे, जेका 30 अरब पाकिस्तानी रुपया थिए थी। जॾहिं त अदाकार विल स्मिथ ऐं लियोनार्डो डी कैप्रियो हिक फिल्म में कमु करण जो 2.5 करोड़ डॉलर मुआविज़ो वठंदा आहिनि। पाकिस्तानी फिल्म इंडस्ट्रीअ जी ॻाल्हि कजे त पाकिस्तान में सिनेमाउनि जो अंग तक़रीबन 100 ई आहे, जेको ॿियनि मुल्कनि जी भेट में न हुअण बराबरि आहे, जंहिंजे करे फिल्मूं घणी कमाई नाहिनि करे सघंदियूं। इहो ई सबबु आहे त पाकिस्तानी अदाकार बॉलीवुड जे अदाकारनि जी भेट में तमामु घटि मुआविज़ो वठनि था। नाले वारियूं फिल्मूं ॾींदड़ सुपरस्टार फवाद खान, हुमायूं सईद, माहिरा खान, महविश हयात ऐं सबा कमर हिक फिल्म में कमु करण जो मुआविज़ो 5 करोड़ रुपयनि ताईं ई वठंदा आहिनि।